नादिन सांगड़ पुलिस कार्रवाई करे मंशियात से भरियल 2 ट्रकूं तहवील में वठी छॾियूं आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है मेरान टीवी जो रिपोर्टर नादर बुर्दी। जी नादर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सांगड़ पुलिस खुफिया इतला ते कार्रवाई कंदे मंशियात से भरियल 2 ट्रक तहवील में वठी 2 ॼणनि खे गिरफ्तार करे वरितो आहे। रात देर सां एएसपी जावेद हसन भट्टी ब्रीफिंग दी बुधायो है कि सीआई इंचार्ज अकबर मरी खुफिया इतला मिलने से मीरपुर खास रोड से नाकाबंदी करे चेकिंग जो सिलसिलो शुरू किया, जिन दौरान मंशा से भरियल 2 ट्रक जिनमें नशियावर सुपारियों गुटखा मावा मंशा खाइण जो सामान शामिल है, उन सभी शयुनि खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। 2 जवाबदार जे नजीबुद्दीन ऐं मोहम्मद कसीम खे पिणु गिरफ़्तार किया वियो आहे, जॾहिं त 2 जवाबदार फरार थियण में कामयाब थी विया आहिनि, जिन जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। तफ़सील ॿुधाईंदे एएसपी जावेद भट्टी ॿुधायो आहे त 2 ट्रकनि मां किरोड़नि जी मालियत नशियावर शयूं खणी मीरपुर ख़ास मिठी ऐं 2 इलाक़नि में सप्लाई कया पिया विया त असांखे गिरफ़्तार करे वरिता आहिनि। जी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ नादर, अवां जी महिरबानी।